नाज़रीन, खैरपुर जी चिल्ड्रन अकेडमी में एकता तकरीबों कोठाई वियूं आहिनि। ॾिसूं था ही रिपोर्ट। नाज़रीन, गैर कानूनी परॾियण खां पाक सिंध जे सिरे हेठि खैरपुर जी चिल्ड्रन अकेडमी निज़ामाणी ब्रांच स्कूल में जेका आहे उहो एकता ॾियारो मल्हायो वियो आहे, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दाणनि ऐं महिमाननि वॾे अंग में शिरकत कई आहे। KTN वारनि जी थोराइती आहियां त तव्हां असांखे एॾे वॾे प्लेटफॉर्म ते खणी आया ऐं तक़रीबन हिन में 2-3 दफ़ा फंक्शन थी चुको आहे, पर ऐं असांजा ही ॿार आहिनि, इन्हनि ॿारनि खे मतिलबु ॾाढो मज़ो आयो। ॿारनि डांसियूं कयूं, ॿार तमामु जोशो खरोल सां कपिड़ा पाया आया, टोपी अजरक पाया आया। बिल्कुलु हे असांजो जेको ॾिहाड़ो आहे बिल्कुलु ईद वांगुरु आहे ऐं हिन ॾींहं ते सभु सिंधी माण्हू जेके आहिनि अजरक टोपियूं पाईंदा आहिनि ऐं जेके औरतूं आहिनि उहे भर्थ भरियल चोला पाईंदियूं आहिनि ऐं हिन ॾींहं खे असां ईअं ॾिसूं था ॼण जीअं असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे। न्यूज़ वारनि जा त हिते असां वटि आया, असांखे मौक़ो ॾिनो त पंहिंजे ॿारनि जूं सलाहियतूं ज़ाहिर करे सघूं। सिंधी टेबलोस पेश कया ऐं उन सां गॾु हिकिड़ी जेका असांजी रवायती सम्झो रियलिटी अखाणी आहे उहा ॿारनि जे अॻियां हिकिड़ो टेबलो करे पेश कई वई। उन खां केक बि कटियो वियो ऐं असांखे इलाही ख़ुशी थी त महिमान आया ऐं असांजी अजरक पारायो इलाही। तमामु महिनत कई आहे असांजी मैडम, टीचर, सभई स्टाफ तमामु, ऐं असांखे तमामु सुठो लॻो KTN चैनल वारनि जो। उन्हनि सिंधी गीतनि ते कुझु डांस वग़ैरह परफॉर्मेंस कई हुई। सिंधी टोपी आहे, अजरक आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लिबास ऐं प्यारा पिया लॻनि। इलाही सुठी तयारी कराई आहे ॿारनि खे, ॿारनि बि इलाही इंट्रस्ट वरितो आहे। तक़रीबन असांजा सभु गुलाब जा गुलनि ॿार असांजे टेबलो कयो, उन्हनि इलाही ख़ुशि हुआ। उहे इन ॾींहं जो इंतज़ारु पिया कनि त असांजो सिंधी वारो ॾिहाड़ो अचे, असां कल्चर सुठे तरीक़े सां मल्हायूं। ॾिहाड़े जे हिसाब सां मल्हायोसीं। असां थोराइता आहियूं KTN न्यूज़ वारनि जा, जो उहे असांजे स्कूल में आया सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ। तकरीरूं, नात ऐं तिलावत वग़ैरह असां एकता जे हवाले सां इलाही तयारियूं कयूं, जीअं डांस वग़ैरह, ऐं असां इलाही कुझु वठी सघियासीं। ही एकता ॾियाड़ो इन धरतीअ जे मान लाइ, इन धरतीअ जे शान लाइ मल्हायो वेंदो आहे। ही धरती असांजी माउ आहे ऐं मां सलाम पेश कयां थो KTN जे सथ खे, जंहिं एॾो ज़बरदस्त प्रोग्राम मैनेज कयो आहे। जेके बि मैनेजमेंट टीम आहे ऐं उनखे बि सलाम पेश कयां थो। असां सिंधी सकाफ़त वारनि जे लाइ असांजो हे ॾिहाड़ो असांजी ज़िंदगीअ में वॾी अहमियत रखे थो। हिनखे असांखे मल्हाइणु खपे ऐं पंहिंजी जेके नस्लूं आहिनि उन्हनि खे बि ॿुधाइणु खपे त असां सिंधी कल्चर जा माण्हू आहियूं। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं KTN जा, जंहिं असांखे हिन मक़सद ते खणी आया ऐं पंहिंजो सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण लाइ असांखे उत्साह पियो। KTN जो तमामु सिंधी इहो एहसान रहंदो, छो त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी कल्चर ॾींहों ॾींहुं पोइ थींदो वञे। KTN जॾहिं खां हे प्रोग्राम शुरू कयो आहे त उन खां बाद में हर स्कूल, हर इदारे कल्चर डे मल्हाइणु शुरू कयो। अगरि KTN हे क़दम न खणे हा त हिन वक़्तु सिंधी कल्चर तमामु पोइ ते हुजे हा। वॾनि शहरनि में हिन वक़्तु सिंधी कल्चर मल्हायो थो वञे, इहो सॼो कुझु हिन जे पोयूं KTN जो हथु आहे। त मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, KTN जी टीम जो। कैमरामैन आफ्ताब बलू सां गॾु ख़ादम जोड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर।